नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हैदराबाद जे नसीम नगर मां मरियम डायरी जी मेरान गाड़ी चोर काए निकता त अहिड़ो इतला गाड़ी मालिकनि पारां 15 ते कयो वियो। जंहिं बाद गाड़ी में लगल ट्रेकर जी मदद सां गाड़ी के मटियारी ज़िले अंदर दाख़िल थियण जो पतो मिलण ते 15 टीम पारां SSP मटियारी जी स्क्वाड मोबाइल 1 जे एहलकारनि सां राब्तो कयो ऐं गाड़ी में लगल ट्रेकर जी लोकेशन हाला तरफ़ मिलण ते SSP मटियारी जी स्क्वाड 1 पारां हाला पुलिस सां राब्तो करे खेनि ॿुधायो वियो त चोरी थियल गाड़ी हाला तरफ़ अची रही आहे। अहिड़ो इतला मिलण ते हाला पुलिस शहर में नाकाबंदी शुरू करे ॾिनी ऐं ट्रेकर जी मदद सां गाड़ी जो पीछो करण शुरू करे ॾिनो। जंहिं ते मालूम थियो त गाड़ी हाला जे MG गवर्नमेंट हाई स्कूल जे बार वारी घाटी में रुकजी वई है। जंहिं बाद SSP स्क्वाड मोबाइल 1 जे एहलकारनि SHO हाला गुलाम सरवर खासकेली ऐं संदसि टीम जंहिंमें ASI शौकत अली मलूकाणी, सैफ अली खासकेली, सूमार खासकेली ऐं ॿियनि इलाइक़े के कड़ो चाढ़े चोरी थियल गाड़ी खे हथ करे वरितो। जॾहिं चोर पुलिस जे पहुचण खां अॻु में ई गाड़ी उते छॾे फरार थी चुका हुआ। जंहिं बाद पुलिस पारां गाड़ी हथ अचण जो इतला गाड़ी मालिकनि खे ॾेई खेनि हाला थाणे घुराए ज़रूरी कानूनी कार्रवाई पूरी करण बाद गाड़ी के मालिकनि हवाले कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।